गंबट जे गम्स अस्पताल में 150 खां वधीक लोअर ट्रांसप्लांट जा कामयाब ऑपरेशन थियण जी ख़ुशी में अस्पताल में इंटरनेशनल सेमिनार कोठायो वियो। गम्स जे सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी लोअर ट्रांसप्लांटेशन जी टीम ऐं मरीजनि सां गॾिजी केक काटे तकरीब जी शुरूआत कई। सेमिनार में सियासी समाजी अॻुवाणनि, सहाफ़ियुनि ऐं ॿाहिरि मुल्क खां आयल डॉक्टरनि ऐं गम्स मेडिकल कॉलेज जे शागिर्दनि नाले वारे सहाफ़ी मुजाहिद हुसैन बरेलवी, सिंगर ऐं समाजी अॻुवान शहज़ाद राय, प्रोफेसर ग़ुलाम रज़ा भट्टी समेत शहरनि वॾे अंग में शिरकत कई। सेमिनार में गम्स सरबराह डॉक्टर रहीम बख्श भट्टी ख़िताब कंदे चयो त गम्स वाहिद इदारो आहे जिते सिहत हवाले सां बहितरीन सहूलियतूं मौजूदु आहिनि ऐं हज़ारे माण्हू सिहतयाब थी रहिया आहिनि। गंबट समेत सिंध ऐं मुल्क जा माण्हू ख़ुशनसीब आहिनि जो हिते लोअर ट्रांसप्लांट जा कामयाब ऑपरेशन थी रहिया आहिनि, जंहिंसां केतिरनि ई माण्हुनि खे नयूं ज़िंदगी मिलनि थियूं। इन मौक़े ते गम्स जे रूह रवां ऐं ॿियनि अवामी आवाज़ टीवी सां ॻाल्हाईंदे चयो त 100% फ्री बंदोबस्तु कयो आहे। पोइ हुन में दिलि हुजे, छा चवंसि जिगर हुजे, बुकी हुजे, सभिनि जा जेके बीमारियूं आहिनि उन लाइ सॼो असां बंदोबस्तु कयो आहे। त ये ॾिसो न, ये शयूं कंहिं हिकु हंधि कोन्हनि के। 150 का सफ़र अल्हम्दुलिल्लाह इंतहाई स्मूथ रहा और इसके लिए मैं बहुत ज़्यादा खुश हूँ। मेरे पास अल्फाज नहीं है बयान करने के लिए, और इसके लिए मैं भरपूर क्रेडिट देना चाहूँगा सिंध हुकूमत को, डॉक्टर रहीम बख्श भट्टी को, कि उन्होंने हमें तमाम वो रिसोर्स प्रोवाइड किए जो इस मुश्किल काम को सर अंजाम देने के लिए चाहिए होते। ही जो क्रेडिट वियो 150 कामयाब लिवर ट्रांसप्लांट जो, उहो असांजे हॾ ॾुखी हर दर्दमंद जो इंसानु आहे हिन इदारे जो डायरेक्टर ऐं बानी डॉक्टर रहीम बख्श भट्टी साहब खे वञे थो, ऐं डॉक्टर अब्दुल वहाब डोगर जेको लिवर ट्रांसप्लांट सर्जरी डिपार्टमेंट जो हेड आहे, जंहिंजी महिनतुनि ऐं कोशिशुनि सां 150 कामयाब लिवर ट्रांसप्लांट थी चुका आहिनि। तक़रीबन माशाल्लाह काफ़ी सारा सक्सेसफुल थिया आहिनि। हींअर तव्हां पाण ॾिसो पिया ऐं इलाही प्राउड फील था कयूं पाण त नंढड़े से शहर में एॾी सभु मतिलबु थिए पियो। ऐं ॿियो जीअं त पहिरियां बि ॿुधायो त हिते जेका ग़रीब आहिनि माण्हू, उन्हनि जे लाइ इलाही फैसिलिटीज़ आहिनि। सर हमेशह इहा शइ चवंदो आहे त मां हिकु शइ खे पहिरियां सोचींदो आहियां, उनजो ख़्वाबु ॾिसंदो आहियां ऐं पोइ उनखे पूरी कोशिशि कंदो आहियां पूरो करण जी। त सर वाक़ई इहा शइ करे ॾेखारी आहे। जेको कुझु थियो पिए इहो सिर्फ़ु सर भट्टी जी बेतहाशा महिनतुनि जे करे आहे। तक़रीब खे नाम्यारे सहाफ़ी मुजाहिद बरेलवी, नाम्यारे फनकार समाज जी अॻुवान शहज़ाद राय, डॉक्टर रज़ा भट्टी ऐं ॿियनि पिणु ख़िताब कयो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।